अस्सलामुअलैकुम दोस्तों, कड़ा हाल आहिनि। उम्मीद है बिल्कुल ही ठीक ठाक हूंदो। मां आहियां जो पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह मरी बलोच। सो अॼु जुमे जो ॾींहुं आहे, माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं भलारो ॾींहुं आहे। सो मां हाणे 12 बजे जो टाइम आहे। सो मां हाणे कपिड़ा शपड़ा मटाइण वेंदुसि। कपिड़ा शपड़ा मटाए पोइ जेको सो पंहिंजो घर जो मस्जिद आहे, सो हुते वेंदासीं निमाज़ पढ़ण जे लाइ। सो हाणे मां जेको सो वाटर मां तड़ करी ऐं हाणे ॾिसी सघो था साबुण बि मुंहिंजे हथ में आहे। सो हाणे वेंदुसि घर वञी ऐं पंहिंजा कपिड़ा शपड़ा चेंज करे पोइ वेंदासीं निमाज़ ते। सो तव्हांखे ॾेखारींदासीं इनशाला। केॾांहुं बि न वञो, वीडियो खे स्किप किथे बि न कजो। सो अॼु तव्हांखे निमाज़ पढ़णु ॾेखारींदासीं ऐं सो असां कीअं त रवानो थियूं, छाजे मथां वेंदासीं। सो जेको थियो उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। सो अॻिते हलो, वीडियो माशाल्लाह तमामु बहितरीनु थियण वारो आहे। सो ओके, हाणे हलूं था, वञी कपिड़ा शपड़ा चेंज कयूं। गाइस असां जेको सो कपिड़ा शपड़ा मटाए हाणे निकिता आहियूं पंहिंजे घर तां निमाज़ पढ़ण जे लाइ। सो अज़हर मरीब तयारु लॻी पियो आहे, हाणे गाॾी कढियो आहे। सो हाणे वञूं था निमाज़ जे तरफ़। अॻिते तव्हांखे ॾेखारियूं था छा माहौल आहे, छा हाल आहे। ॿियो ॿुधायो अज़हर भाउ, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत सही आहे? दुआ अल्हम्दुलिल्लाह। पहिरीं त इहो चवणु चाहींदुसि सभिनी खे जुमा मुबारक ऐं सभु ख़ैर मुबारक, ऐं तव्हां दोस्तनि खे मुबारक ऐं तव्हांखे मुबारक। सो हलूं था, ओके। हाणे गाॾी ते एंटर थी चुका आहियूं। पंहिंजो गाॾी माशाल्लाह हिकु ई आहे, तो ज़बरदस्त आहे। कल्ह उणी मॉडल कढायो, उहो घर बीठो आहे, माशाल्लाह ज़बरदस्त आहे। तो निकिता आहियूं। गाइस हाणे हिते बीठा आहियूं पाण। सो हाणे वज़ू कंदासीं, ठीकु आहे। अज़हर मरी असांजो जेको सो गाॾीअ मथां बीठो आहे। सो हाणे असां हिते नलके ते मौजूदु आहियूं, तव्हां ॾिसी सघो था। नलको ई पंहिंजो पियो आहे, ठीकु आहे। हाणे हिते वज़ू कंदासीं। सो वज़ू करे पोइ हलूं था निमाज़ ॾे, तव्हांखे ॾेखारियूं था। सो अॻिते हलो, तव्हांखे ॾेखारियूं था। वीडियो स्किप न कजो महिरबानी करे, ओके। असां वज़ू करे हाणे निकिता आहियूं। हाणे पंहिंजे गाॾी जे मथां चढ़ूं था वरी। सो हलूं था, पंहिंजो जेको व्लॉग्स आहे रोड जे मथां बीठा आहियूं। स्पीड सां कार अचे थो, सो हले कहिड़ो परेशानी आहे। सो हाणे गाॾी पंहिंजो स्टार्ट ई न पियो थिए, हले छा आहे, गर्मी में जाम आहे। पुॼी वियासीं, एंटर थी गाॾी। मस्जिद में अची पुॼी वियासीं। हाणे निमाज़ पढ़ंदासीं, पोइ तव्हां खां ॻाल्हि अहवालु थींदो इंशाल्लाह, ओके। निमाज़ पढ़ी पोइ ॿाहिरि मिलंदासीं। थोरा गाइस असां निमाज़ पढ़े निकिता आहियूं। हाणे वञूं था, सभिनी निमाज़ पढ़ियो माशाल्लाह बहितरीनु थियो। महिरबानी ऐं फज़ुल करम सां सो असां पंहिंजो जुमे जो निमाज़ अदा करी। सो हाणे पंहिंजे घर में अची बीठा आहियूं। सो मां चयो दोस्तनि खां इजाज़त वठूं। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करी ऐं बेल बटन ते लाज़मी प्रेस कजो, छो त अहिड़ा वीडियो असां पंहिंजे चैनल में रखंदा आहियूं। सो बहितरीनु व्लॉग्स ऐं हाणे असां जहिड़ो बि कमु कंदासीं, जहिड़ो जाइ ते बि वेंदासीं, सो तव्हांखे विज़िट इनशाला ज़रूरु कराईंदासीं। महिरबानी करे वीडियो खे हिकु लाइक कजो। वीडियो में तमामु घणो महिनत थियल आहे। सो असांजी महिनत जे करे हिकु लाइक त थिए थो न यार। सो मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में। हींअर जे लाइ एतिरो ई काफ़ी, ओके। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, टेक केयर।